अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोब सीरियल दौलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। हिन जा तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे मीरशाह नवाज़ ख़ान पंहिंजे मक़सद में कामयाबु वेंदो। हू कमनो शख़्सी हुयो, चाहे पियो त होॾो जेको आहे अली ख़ान जीअं मंसूर ख़ान जे हवाले उनखे कयो वेंदो त होॾो जेको आहे राज़नि वारनि खे बचियो वेंदो त ऐं होॾो मुराद वारनि खे हाणे इन्हनि खे पाण में विरहाइण जी कोशिशि पियो करे। बहरहाल उन्हनि खे त को जेको आहे नुक़सानु कोन पहुतो ऐं उनजे जेको आहे वेतरे उनजे भाउ खे नुक़सानु आयो ऐं होॾो वरी जेको आहे मुराद वारा जेको आहे राज़नि वारा उनजे भाउ खे खणी विया। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जेको आहे ईंदड़ नए एपिसोड में मुराद वॾे गुस्से में हूंदो ऐं चवंदो त मां हाणे वञा थो इन्हनि कमीननि ॾे, छा बि थी वञे हाणे मां पंहिंजे भाउ खे मोटाए वापसि ईंदुसि। ईअं मां न ईंदुसि जेकॾहिं उन्हनि में गैरत ज़ारी हूंदी तो तॾहिं जो ख़्यालु रखंदा, जे न हूंदा त पोइ भले मूंखे मारे छॾनि। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे मुराद जो जेको आहे जेको बि इतबार हुयो मंसूर ख़ान ते उहो सभु ख़तमु थी वेंदासीं, छो जो हक़ीक़त इहा आहे त उनखे धोखो ॾेखारियो वियो आहे। जेका हक़ीक़त हुई जेको आहे मुराद खे उहा हक़ीक़त न ॾेखारी वई। शाहनवाज़ ख़ान हमेशह जेको आहे कमेड़ा कंदो आहे, जंहिंमें जेको आहे हमेशह ॿिया शिकार थी वेंदा आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अहिड़ी तरह जीअं त तव्हां गुज़िरियल क़िस्त में ॾिठो त जेको आहे ॿिन्ही अमरान खे पाण में विरहाए जेको आहे कामयाबु थियण जी कोशिशि पियो करे। ऐं पुलिस में बि NC वरी जेको आहे मंसूर ख़ान जे मथां दाख़िल कराई वई आहे। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा वठंदासीं। इजाज़त मिलंदासीं इन वीडियो में, त सही रखंदा पंहिंजो ख़्यालु, ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।